ऐं उनवी निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमाई क़यामत खां अॻु में अल्लाह जे रसूल फरमायो मुसलमान काफ़रनि जी मुशाबत अख़्तियार कंदा। मुसलमान छा कंदा बाबा? माना जीअं काफ़रनि जो हलणु हूंदो उअं ई हलंदा, जीअं काफ़रनि जो विहणु हूंदो उअं ई विहंदा, जीअं काफ़र जेका डिज़ाइन कंदा उहा ई डिज़ाइन मुसलमान अख़्तियार करंदा। मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको जंहिं क़ौम जी मुशाबत अख़्तियार कंदो क़यामत जे ॾियारे उन टोले सां हूंदो। हाणे अॼु तव्हां असां पंहिंजी ज़िंदगी जो मुहासिबो कयूं। ॾाढ़ी कूड़ाइणो, अल्लाह जे रसूल फरमायो त मुसलमान ॾाढ़ी कॾहिं बि न कूड़ाईंदो आहे। इहो ॾाढ़ी कूड़ाइण वारो फ़ैल यहूदिन ऐं नसारनि जो आहे। मुसलमान कनि था या नथा कनि? नथा ॻाल्हायो। ओ तव्हां असां मुसलमान कयूं था या नथा कयूं? साईं ॾाढ़ी रखूं था त माई खे नथा वञूं। माई थी चवे त ॾाढ़ी कीअं रखी अथई? ओ मुंहिंजा भाउ, हे ॾाढ़ी जेका आहे न, अल्लाह जो कसम मां सीरत जी किताब सीरत मुस्तफ़ा जे अंदरि हज़रत मौलाना इदरीस कांदेलवी रहमतुल्लाह अलैह जो जेको किताबु हुन में पढ़ियुमि, जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु मेराज वारी राति विया न, अल्लाह ताला जन्नत जा दरवाज़ा खोलाया। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं विया, हूरुन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखियुनि खे बि ॾिठो, अल्लाह जे रसूल जे चप मुबारक बि ॾिठो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे मुबारक खे ॾिसी करे हूरुन रसूल जे ॾाढ़ी जी तारीफ़ कई आहे। हूरुन हुज़ूर जे ॾाढ़ी जी तारीफ़। 1.25 लख अंबिया जेके बि नबी आया, हज़रत आदम खां हज़रत ईसा ताईं को बि अहिड़ो नबी न आहे जंहिंखे ॾाढ़ी न हुजे। सभु ॾाढ़ियुनि वारा हुया। अॼु असांजे तव्हांखे इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ॾाढ़ी मुबारक कंहिं बि क़िस्म जी नथी वणे। हिकु त वणे नथी, वरी जंहिंखे ॾाढ़ी हूंदी त उन सां नफ़रत कंदासीं, उनखे घटि निगाहुनि सां तव्हां असां ॾिसंदा। मुंहिंजा भाउ, इहा त क़यामत जी वॾे में वॾी निशानी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां काफ़रनि जी मुशाबत अख़्तियार कंदा। आई ॻाल्हि सम्झ में? जीअं काफ़र कंदा उअं ई कंदासीं। उहो बि मानी खाईंदा, असां बि बि मानी खाईंदासीं। उहो बि पेशाब कंदा, असां बि पेशाब कंदासीं। उहो पैंट ऐं पतलून पाईंदा, असां मुसलमान बि पैंट ऐं पतलून पाईंदासीं। हलो जेकॾहिं को माण्हू मजबूर आहे, उनजी का ड्यूटी आहे, उनजे लाइ शरन बाबा गुंजाइश आहे, वीचारो हलाल रिज़्क़ जे कमाइण जे लाइ। हिकिड़ा त ईअं टेडी कट जेके आहिनि हरू भरू शो जे अंदरि जेको आहे पंहिंजो यकीन कयो, पहिरियों असांखे यादि आहे जॾहिं को माण्हू पतलून पाईंदो न, उनखे सफ़ा घटि निगाहुनि सां ॾिसंदा। वीचारो ॿाहिरि निकिरंदो त माना मायूब थींदो। वरी हाणे छॾियो हिन ॻाल्हि खे, असां अंग्रेज़नि जी केॾी वॾी ताईद कई आहे, अंग्रेज़नि जी केॾी वॾी रस्म पंहिंजो पाण वटि मल्हाई आहे। अंग्रेज़ जेकॾहिं नंढो कछो पाइनि, असांजा नौजवान बि नंढो कछो पाईंदा। अलाह जो कसम आहे, क़ुर मुंहिंजो आॾो पियो, मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। कछो केतिरो लाग हूंदो, बालिग़ 18-20 साल जो, 22 साल जो, 25 साल जो मुसलमान असांजा। उनजा अलाए केतिरी औलाद हूंदी, घरवारी आहे, न्याणी आहे, नौजवान, हेतिरो कछो पातल आहे जंहिंमें हे गोॾा बि उनजा ज़ाहिर आहिनि। सची थो ॿुधायां, नंढी शर्ट पातल हूंदी आहे, कछो पातल हूंदो आहे जंहिंमें सथरूण जूं। मर्द जी ओगड़ केसि ताईं आहे? मर्द जी ओगड़ आहे दुन खां वठी करे गोॾनि ताईं। इहा मर्द जी छा आहे? मर्द जेकॾहिं घर में वेठो आहे न, ईअं कमीस लाहे करे, मिसाल जी ॻाल्हि आहे, भेण बि आहे, अदा मिट माइट बि आहे, त उनजो दुन ज़ाहिर न थियणु खपे। उनजो दुन हे ओगड़ जे अंदरि दाख़िल आहे। हिन दुन जे टुकड़े खां वठी करे गोॾनि ताईं इहा मर्द जी ओगड़ आहे। इहा ज़ाहिर कई त ख़ुदा जी हिनजे मथां लानत पई वसंदी आहे। आई ॻाल्हि सम्झ। हाणे मुसलमान आहे, यहूदिन ऐं नसारनि जो तरीक़ो अख़्तियार, नंढड़ो कछड़ो पाए। वरी असां वटि जेकॾहिं इहो कछो पाए ॿाहिरि निकिरंदो, माण्हू चवंदा साईं बाबा वॾेरो थिए, वॾेरो। छो त हुनखे कछो पातल आहे न, कपिड़ा कोन्हनि खे, तॾहिं वॾेरो आहे न। साईं बाबा वॾेरो, लंडन मां रही आयो आहे, वॾी में वॾी डिग्री आहे। अड़े इहा डिग्री तूं पंहिंजो पाण वटि बेहयाई वारी संभाले रख। जेकॾहिं तव्हां असांजो तरीक़ो अख़्तियार करण वारो कामयाबी वारो आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो आहे। अल्लाह जे रसूल सलीक़े सां ज़िंदगी गुज़ारणु सेखारी आहे त मुसलमानो तव्हां असां यहूद नसारा वारो तरीक़ो अख़्तियार न कयूं। एतिरी क़दर रवायत जे अंदरि अचे थो, साहबी हुयो, हिकु दफ़ा नबी साईं सफ़र ते वञनि पिया, हिकिड़ो वणु हुयो, उन वण जे भरिसां को अहिड़ियूं टारियूं लॻल हुयूं माण्हू उन में। त पोइ हिकिड़ो साहबी अल्लाह जे रसूल खे ॿुधाए पियो, साईं हे जेके फलाणा माण्हू ईंदा हुआ, फलाणे क़बीले वारा काफ़र, पोइ पंहिंजे सामान खे हिते टंगींदा। अल्लाह जे रसूल फरमायो ख़बरदार तव्हां न टंगजो, मतां तव्हांजी उन्हनि सां मुशाबत थी वञे। ऐं फरमायो आख़िरी दौर में मुंहिंजा मुसलमान, मुंहिंजा उम्मती जीअं यहूदी नसारा कंदा उहो ई कंदा। जहिड़ो फ़ैल उन्हनि खां थींदो उहो ई फ़ैल असां हिनखे फ़ख़ुरु सम्झंदा आहियूं। यहूदी नसारनि असांखे चमचनि सां खाराइणु सेखारियो, असां बि बाबा खमज़न हथनि में जरासीम आहिनि।
अब को पेट में भी जरासीम आहिनि, पेट के भी कढी उछलाए ॿाहिरि। जरासीम तो सॼो इंसानु जरासीमनि खां भरियल आहे। हा जेकॾहिं का हथ सुठे नमूने सां धोई पाक ऐं साफ़ थी करे जॾहिं रब जो बरकत वारो नालो बिस्मिल्लाह वाला बरकतिल्लाह असां पढ़ंदा आहियूं त हर शइ ख़तमु थी वेंदी आहे। हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ मोहदिस देहलवी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़े ईसाई सां थियो मुनाज़रो। कंहिंजो? शाह अब्दुल अज़ीज़ मोहदिस देहलवी रहमतुल्लाह अलैह, वॾो हिकिड़ो ज़बरदस्त बुज़ुर्ग ऐं शेखुल हदीस हुयो। ईसाई हुन ॾे आयो, चईं ॻाल्हि असल में इहा आहे, असांजो गिरजाऊं घरूं ॾिसो उन में अरबें रुपया ख़र्चु करे असां ठाराईंदा आहियूं। तव्हां मुस्लमाननि जूं मस्जिदियूं जेके माण्हुनि खां चंदो वठंदा आहियो, को 10 ॾींदो आहे, को 15, हाणे त उहो बि माण्हू कोन था ॾियनि, कावड़िजी विया आहिनि सफ़ा, को 20 थो ॾे। तव्हां हिननि खां चंदो वठी करे मस्जिदियूं ठारायो था, असांजो गिरजाऊं घरूं त ॾिसो। शाह अब्दुल अज़ीज़ मोहदिस देहलवी रहमतुल्लाह अलैह उनखे जो पुट जेके 10-10 रुपया मुस्लमाननि जा, उन्हनि जी बरकत जो मुक़ाबिलो तो वारो गिरजाघर न करे सघंदो। चईं भला सम्झाए। चईं ठीकु आहे, मूंखे हली पंहिंजे गिरजाघर ॾेखार। अहिड़ी VIP RCC गिरजाघर ठहियलु हुई। अलाह जो हो बि वलीउल्लाह हुयो। जॾहिं वियो त हुन क़ुर पाक जूं आयतूं पढ़ियूं, लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन। हिन में अलाह ताला फरमाए थो जेकॾहिं मां हिन क़ुर खे जबल ते नाज़िल कयां त टुकड़ा टुकड़ा थी वञे। इहे आख़िरी आयतूं पढ़ी हीअं जो शुकारो कढाईंसि, उहा भित हुनजी 2 हथ थी पई। चईं ॾे हवालो। चईं भित त हीअ सफ़ा RCC हुई, पर ख़बर न आहे छा थियुसि। चईं अदा हाणे तोखे ॿुधायां त मुस्लमान जे 10 रुपए जी बरकत छा आहे। चईं ॿुधाए। चईं 10 रुपया वठी कची मस्जिद ठारायूं, 30 सिपारा क़ुर जा पढ़ंदा आहियूं, पर सालनि खां वठी करे मस्जिद उअं ई बीठी हूंदी आहे। तूं छा तुंहिंजा वॾा बि इन क़ुर जो मुक़ाबिलो न करे सघंदा। अदा कामयाबी मोहम्मद मुस्तफ़ा जे तरीक़े जे अंदरि आहे, गैरनि जे तरीक़े जे अंदरि न आहे। अॼु तूं असां बुर्श करण त सिखूं था, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॾंदड़ ॿुधायो आहे उहो तो असांखे रखणु ऐब तो सम्झ में अचे त ॾंदड़ पंहिंजे खीसे जे अंदरि न रखंदासीं। बाबा रसूल जी सुन्नत आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे ॾाढी। दुनिया ऐब चवे, दुनिया तव्हांखे ताना ॾे, दुनिया तव्हांखे छा बि चए, अलाह जो कसम आहे पूरी दुनिया चवे तव्हां नाकार आहियो, भली चवे। जेकॾहिं तुंहिंजी मुशाबत हुज़ूर सां बीठी त क़यामत जे ॾियारे तूं कामयाबु आहे, न त को बि कामयाबु न आहे। दुनिया तोखे वाह वाह करे, भली करे, तूं कामयाबु तॾहिं थींदी जॾहिं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत अख़्तियार कंदे। आई ॻाल्हि सम्झ। हिकिड़ो हुयो हमरा वीचारे कंहिं बुज़ुर्ग खां ॿुधो त अलाह साईं अछी ॾाढ़ी वारनि जो हया कंदो आहे। अलाह छा कंदो आहे? अछी ॾाढ़ी वारनि जो हया कंदो आहे। हाणे हे वीचारो जेॾी महिल वफ़ात करे पोइ ॾिठईं त ॾाढ़ी त मुंहिंजी कारी आहे। पोइ मरण जा बि हिनखे आसार नज़र आया। पंहिंजे पुट खे घुराए, उनखे चयईं हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, अलाह खे मञ, मां जेका वसीयत करे वञा न उन जे मथां अमल कजांइ। चईं बाबा हाणे जेको तूं हुकुम कंदे मां कंदुमि, का ॻाल्हि ई कान्हे का। चईं जेॾी महिल मूंखे जनाज़े जे लाइ तयारु करे गुसल वग़ैरह ॾेई वञो न, पोइ थोरो अटो खणी मुंहिंजी ॾाढ़ी जे मथां हणजांइ। हाणे ख़बर न आहे बाबो। चए हा बाबा मां ज़रूरु कंदुमि। जॾहिं वफ़ात करे हुनखे गुसल वुसल जो ॾिनऊं त हे अटो जो खणी आयो, नई ॻाल्हि जो हर कंहिं ॾिनी त हे जो हणेसि पियो त हर को रड़ियूं पियो करे, बाबा छा थो करे? चयो आहे छा? चई बाबा पाण मालिक मूंखे वसीयत कई आहे। उहो अटो हुनजी ॾाढ़ी जे मथां आयो। बहरहाल कंहिं हिकिड़े ॿिए बुज़ुर्ग खे ख़्वाब में आयो। चईं त ॾे हाल अहिवाल। चईं अरे बसि कयमि त हीलो, पर ख़ुदा मिड़ी पार करायो। चईं अछनि इन अटे वारनि सां जेॾी महिल जो पहुतुमि त अलाह ताला पुछियो त भला ॾे हाल अहिवाल, हे अटो छो हणाई? चई साईं हदीस में ॿुधुमि त अलाह साईं अछी ॾाढ़ी वारनि जो हया कंदो आहे। मुंहिंजी ॾाढ़ी त अछी हुई कोन, मां वक़्त खां अॻे ई मरां पियो, तुंहिंजो हुकुम हुयो। उहो मिड़े ई मां चयो कुझु न कुझु बहानो कयां, मतां उन्हनि जी मुशाहबत अख़्तियार कयां। अलाह इन मुशाहबत जे करे चईं तो कयो त कहिड़े बि तरीक़े सां, पर वाक़ई जेका उमीद तो करे कई न, तुंहिंजी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो फरमाए छॾियो। तो मुंहिंजा भाउ ॾाढ़ी खे घटि न सम्झ, फटके खे घटि न सम्झ, हुज़ूर जी सुन्नत खे घटि न सम्झाए। मतां ईअं मज़ाक़नि का लफ़्ज़ तोखां निकिरी वञे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे ख़िलाफ़, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 19वीं निशानी जेका अलाह जे रसूल फरमाई, काफ़िरनि सां मुशाबत अख़्तियार कंदो तव्हां मुस्लमान। अॼु असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं था।